नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल पुछणो आहे। हा। त भारत में एतिरा राज्य आहिनि, हा। पर दिल्ली खे ई राजधानी छो ठहियो वियो? हा, ॾिसो, हिन जे लाइ असांखे परमात्मा बाप ॿुधायो अथई कि दिल्ली खे कैपिटल छो ठाहींदा आहिनि। छो जी जॾहिं स्वर्ग ईंदो, असां जॾहिं सत्युग नई दुनिया ईंदी, स्वर्ग जंहिंखे चईंदा आहियूं, हुन में बि जॾहिं सत्युग ईंदो, जे स्वर्ग मतिलबु सत्युग त्रेता खे ॿिन्हिनि खे मिलाए करे स्वर्ग चइबो आहे। त सत्युग में जीअं कृष्ण जी राजधानी थींदी, पोइ कृष्ण ऐं राधे जॾहिं लक्ष्मी नारायण ठही करे गद्दी ते वेहींदा न, त हुननि जो महल आदि किथे हूंदो? दिल्ली में ई हूंदो, उहो बि यमुना जे कंठे जे आसपास। ऐं पूरे भारत में सभु माण्हू न हूंदा, सिर्फ़ु दिल्ली जे आसपास ई सत्युग हूंदो, मतिलबु एतिरा घटि माण्हू हूंदा। त उहो पहिरियों गद्दी ते जॾहिं महाराजा महारानी वेहींदा, जॾहिं हिन सृष्टि जी शुरूआति थींदी सतयुग में, त उहो बि कॾहिं किथे थी हुई? दिल्ली में। त हिन करे दिल्ली खे ई माण्हू कैपिटल मञदा आहिनि, मतिलबु पूरी भारत जी कैपिटल मञदा आहिनि दिल्ली। ऐं जेको तव्हां चओ था भई, जेका प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, वॾा जेका देश खे संभालण वारा हूंदा आहिनि, पार्लियामेंट हाउस आहे, इहे सभु बि हुते छो आहे? छो जी शुरू में जेको पहिरियों महाराजा महारानी जो राज्य हलो, उहो हुते ई हलियो न, त हाणे अंत ताईं बि हुते ई हले थो। भले हुननि जी रूपरेखा चेंज थी वई आहे। पहिरियों त पुराणा महल हूंदा न, हाणे त हुननि कलयुग जे हिसाब सां ठाता अथनि। इन करे माण्हू दिल्ली खे एॾो ईअं मतिलबु हुन कैपिटल मञदा आहिनि। हुते ई सभु कुझु पूरी देश खे संभालण लाइ हुते ई वॾियूं चीजूं आदि ठहियल आहिनि। ॿियो परमात्मा बाप असांखे हिकु ॿियो बि ॿुधायो अथई कि चईंदा आहिनि नई दिल्ली, पुराणी दिल्ली, नई दिल्ली। हाणे माण्हुनि सुठी चीजूं ठाती अथनि, त हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि नई दिल्ली थी वई। नई दिल्ली हाणे परमात्मा स्थापन करनि था। नई दिल्ली अर्थात स्वर्ग, मतिलबु दिल्ली में सभु कुझु नयो हूंदो। कलयुग जे हिसाब सां नयो न, कलयुग में त सभु पुराणी चीजूं आहिनि, लेकिन सतयुग जो सोने हीरा आदि हूंदा, उन हिसाब सां हिकदमि ये पूरी जेकी हाणे दुनिया में पाण चीजूं ॾिसूं था, ये उन नई दुनिया में कुझु बि न हूंदो। त नई दुनिया में नई दिल्ली हूंदी, जंहिंमें सभु कुझु सतयुग अर्थात सोने ऐं हीरो सभु कुझु सच्चे सां ठाहींदो। यहाँ तक कि घर बि सच सां ठाहींदो। सोने खे सचो चईंदा आहिनि न, हीरा आदि सभु कुझु हुन सां ठाहींदो। ठीकु आहे? जी दीदी।